पंहिंजे तौर पुलनि खे ऐं सैयद जे फिक्र में ईमान रखंदे ऐं सैयद जी सालगिरह ते अवां दोस्तनि सां इहो वचन कयो हो त हाणे किरोड़े माण्हू गॾु कंदुसि, किरोड़े माण्हू गॾु कंदासीं, दुनिया खे ॾेखारींदासीं, ॿुधाईंदासीं। छो त जीअं अॼु ॾींहं ताईं जेको बि कदम खयो आहे उनखे अंगी जामो पढ़ायो आहे। अॼु मूंखे विढ़ण जो उहे माण्हू मेवा था ॾियनि